सिंधी कौम सिंधी कौम सिंधी कौम सिंधी कौम राजन जो टोलो आहे पठान जो लांचन जो टोलो आहे ऐं सिधो चवनि थो पंहिंजो भाई अपना होटल बंद करो शराफत से, अपना होटल बंद करो, जाओ अपने वतन जाओ। हाँ होटल अभी बंद करो, शहर वाले होटल हम बंद करवा के आए, अभी ये होटल भी आप बंद करें। हिंदी समझ आती है, हिंदी में ॿुधाईंदा तव्हांखे। अरे सिंधी में ॻाल्हाई पाण सम्झो न ॻाल्हि खे। रोज़ रोज़ असांजा सिंधी शहीद थियनि था, पठान अफगानी पठान मारनि था। सिंधी सम्झी तो ॿुधायो न था हिंदी में। रोज़ रोज़ असांजा सिंधी शहीद था थियनि पठाननि जे था। भैया अॼु बि काका होटल फैदाबाद में हैदराबाद हैदराबाद माशाल्लाह शहरों में असांजा सिंधी जेके एतिरो मसइलो थियो आहे, क़त्ल थियो आहे हैदराबाद में, अञा बि असांजा सिंधी आहे जेके होटलुनि ते अञा माण्हू खाइनि पिया। ना मंजूर, पंजाबी